नाज़रीन, सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते आम चूंडू यकीनी बनाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 90 ॾींहं अंदरि चूंडू कराइण जे हवाले सां ॿुधणी थी अदालत समूरियूं दरख़्वास्तूं मोकिलाए छॾियूं। सुप्रीम कोर्ट चयो आहे त चूंडू बिना रंडक जे 8 फरवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां नोटिफिकेशन बि जारी थी चुको आहे। चूंडनि में मामलो सदर इलेक्शन कमीशन विच में हल थियणो हो। पंहिंजे हुकुमनामे में सुप्रीम कोर्ट चयो आहे त अवाम खे चूंडियल नुमाइंदनि खां परे नथो रखी सघिजे। हिकिड़े चैनल पटी हलाई त चूंडू थींदियूं या न थींदियूं। त असां ॿुधाइण चाहियूं था त चूंडू थींदियूं। हर आइनी इदारे ते आइन जी पाबंदी लाज़मी आहे। सुप्रीम कोर्ट वधीक चयो आहे त बेतमादी रिथ खां पोइ मुल्क में सियासी बहरान पैदा थियो। सुप्रीम कोर्ट सियासी मामले में पाण मुरादो नोटिस वरितो। सदर बेतमादी रिथ खां पोइ असेंबली तोड़े जेको गैर आइनी अमल हो, सदर वटि चूंडनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार हो, पर उहो इस्तेमाल न कयो। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। सुप्रीम कोर्ट 8 फरवरी 2024 ते आम चूंडू यकीनी बनाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 90 ॾींहं अंदरि चूंडू कराइण जे हवाले सां ॿुधणी थी अदालत समूरियूं दरख़्वास्तूं मोकिलाए छॾियो। सुप्रीम कोर्ट चयो आहे त चूंडू बिना रंडक जे 8 फरवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां नोटिफिकेशन बि जारी थी चुको आहे। चूंडनि जो मामलो सदर ऐं इलेक्शन कमीशन विच में हल थियणो हो। पंहिंजे हुकुमनामे में सुप्रीम कोर्ट चयो आहे त अवाम खे चूंडियल नुमाइंदनि खां परे नथो रखी सघिजे। हिकिड़े चैनल पटी हलाई त चूंडू थींदियूं या न थींदियूं। त असां ॿुधाइण चाहियूं था त चूंडू थींदियूं। हर आइनी इदारे ते आइन जी पाबंदी लाज़मी आहे। सुप्रीम कोर्ट वधीक चयो आहे त बेतमादी रिथ खां पोइ मुल्क में सियासी बहरान पैदा थियो। सुप्रीम कोर्ट सियासी मामले में पाण मुरादो नोटिस वरितो। सदर बेतमादी रिथ खां पोइ असेंबली टोड़ी जेको गैर आइनी अमल हो, सदर वटि चूंडनि जी तारीख़ ॾियण जो अख़्तियार हो, पर हुन उहो इस्तेमाल न कयो।